है भलो भागो न जो आजो मदीने में यारो सुबह शाम रोजे अतर जो थी दो दीदार है भलो भागो न जो आजो नमाज फजर जी पढ़ी अगे पो बकी अगे थिर तुरवानो दुरूद फातिह कुल पढ़ी पो रोए तो रोजानो ओ पर तू सुन फरियाद फकीरन जी ऐ रहबर या रसूल अल्लाह दवा कर दर दवारन जी तू दिल बर या रसूल अल्लाह पसाए जो पाक रोजो तू गुनहगारन गरीबन के जनी जात्या जुदाई में चशम तर या रसूल अल्लाह अगसनी अगसनी या रसूल अल्लाह अगसनी या हबीब अल्लाह मोहड़ चई कन मदीने दे उन्हनि ते मेहरबानी तू सिगो कर या रसूल अल्लाह तनी साही बिमीरल शल कुरेशी तू कतारी में गिलाल चए पो लही वेंदा गमाए गूंदर या रसूल अल्लाह नमाज फजर जी पढ़ी अगे पो बकी अगे थो रवानो दुरूद फातिह कुल पढ़ी पोइ रोए तो रोज़ानो हो खणी हथ मथे रब ॾे पियो रोंदो ज़ारो ज़ार सुबह शाम रोज़े अतर जो थींदो दीदार है अदा भलो भागो न जो आजो मदीने में यारो सुबह शाम रोज़े अतर जो थींदो दीदार फकीर मोहम्मद हसन भलो भागो न जो आजो अदरियाज़ुल जन्नत में जो वेही नफला दा पियो कंदो माफ़ कंदी तूं मौला मूंखे रोई पियो चवंदो है माफ़ कंदी तूं मौला मूंखे रोई पियो चवंदो ओ पर हुजूर चवां या हबीब चवां या महबूब मिठो मन ठार चवां किन सारी खुदाई जो वारिसो या तोखे यतीमन यार चवां या कुल नबियन जो सरदार चवां पगदार चवां चवे मिरल गिलाल खुदाई में तोखे हर शय जो मुख्तियार चवां रियाज़ुल जन्नत में जो वेही नफलो अदा पियो कंदो माफ़ कंदी तूं मौला मूंखे रोई पियो चवंदो माफ़ कंदी तूं मौला मूंखे रोई पियो चवंदो ओ गुनाहन में भरियल मौला मुंहिंजो वार वार है गुनाहन में भरियल मौला मुंहिंजो वार वार सुबह शाम रोज़े अतर जो थींदो दीदार है भलो भाग तन जो आजो जन कयो पियो दीदार सुबह शाम रोज़े अतर जो थींदो दीदार है भलो भागो न जो आजो मस्जिद नबवी जे मीनारन खे ॾिसी ठरंदो पंजई वक्त नमाज़ूं सारे पिरियन वट पढ़ंदो आशिक़ अचनि था सही जेकी महफ़िल थिए थी अदो पहुची थो वञे ख़ुदा जाने सुभान अल्लाह ओ सखी दर ते ॾाहे सुहिणा सखा ते ॾी गदा मेरी आलिया वारी जमात या रसूल अल्लाह ज़ईफ़न खे थिए तुंहिंजी ज़ियारत या रसूल अल्लाह कुर्बदारी कयो पंहिंजी चवे मीरल गिलाल मिठा अञा अचां शल अरब ॾे कर काइनायत या रसूल अल्लाह
किस्मत सू मेरे लियाकत जीजे वरी विवाह गड़ी वारे है बचड़न सूदो त्यारो वेठो जे मौला बेड़ो तारे परेशान कर रसूलुल्लाह जो डिसां हर चीज फितार में हुई सूफ खार को केला बिरयानी मिठा मन ठार में हुई पिस्ता बादाम अनार दही अखरोट निजाफ तार में हुई चई मिरल गिलाल अल्लाह नबी जी खास रजा इफ्तार में हुई सो मेरे लियाकत जी जेवरी विवाह गड़ी बारे अदा बचड़न सूदो त्यारो वेठो जे मौला बेड़ो तारे बचड़न सूदो त्यारो वेठो जे मालिक बेड़ो तारे है अड़ो ॾींहुं रबवाणी दो चओ अड़ो ॾींहुं रबवाणी दो है अड़ो ॾींहुं रबवाणी दो इहो इंतज़ार वा सुबुह शाम रोज़े अतर जो थी तो दीदार वा है भलो भागो न जो आजो मदीने में यार वा सुबह शाम रोज़े अतर जो थी तो दीदार वा है रोई शोक रायज शो तो है कंजो इंतजार थई वडे ॾींहुं फाटल कपड़ा है थी वियो बेकरार है रोई शोक रायज शो थो